पासना वाक़िआ आगाह कंदासीं। थधि ऐं कोहीड़े में वाध खां पोइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रोज़मर्रा जी ज़िंदगी जेका आहे उहा मामूल खां हटी वई आहे। कंडियारो ऐं भरपासे में साॻी सूरतहाल आहे। कोहीड़े सबबि स्कूलनि तोड़े ऑफिसुनि में हाज़िरी जेका आहे मामूल खां घटि थी वई आहे। इन जा तफ़सील मालूम कयूं था। मुमताज़ मल्हा टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। मुमताज़, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, पूरी सिंध जीअं कंडियारो ऐं हुनजे आस पास वारनि इलाइक़नि में ॿियनि वक़्तु जेको आहे कोहीड़े जो राज आहे। सख़्तु सर्दीअ सबबि जेको आहे माण्हू जेको आहे घरनि ते महदूद आहिनि। जॾहिं तव्हां हुन हवाले सां ॿुधाईंदो हलां त कंडियारो ऐं आस पास वारनि इलाइक़नि में ऑफिसनि तोड़ी स्कूलनि में जेको आहे मामूली जेको हाज़िरी जेका आहे मामूल खां पिणु घटि आहे। जॾहिं त तव्हांखे ॿुधाईंदो हलां त बिजलीअ जो जेको आहे ब्रेक डाउन कोहीड़े सबबि थियो आहे ऐं गैस जो जेको आहे पिणु बहिरान पैदा थी वियो आहे। ऐं जॾहिं त कारोबारी हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कंडियारो में सब्ज़ी मंडी बि हिन वक़्त ताईं न खुली सघी आहे ऐं मुख़्तलिफ़ जेको कारोबारी मराकज़ आहिनि जेको उहे हिन वक़्त ताईं पिणु बंदि आहिनि। जॾहिं त माण्हू जेको आहे सख़्तु सर्दीअ जी लहर सबबि जेको आहे घरनि ते महदूद आहिनि। जी मुमताज़ मल्हा, मुंहिंजी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।